अस्सलाम वालेकुम। मां आहियां शहज़ाद उमराणी। एक नओं मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। उम्मीद थो कयां त तव्हांखे अॼोको मौज़ू पसंदि ईंदो। कमीने शख़्स वटि जॾहिं बि दौलत ईंदी आहे, ओचितो को पैसो अची वेंदो आहे त उनजी औकात बदिली न थींदी आहे, उहो बेनिकाब थींदो आहे ऐं उहो पंहिंजो पहिरियों कमु इहो ई कंदो आहे त जेके बि उनजा मुख़लिस दोस्त, सुठा मिट माइट रिश्तेदार ऐं सचा दोस्त जेके ॾुखी सुख में उन सां वक़्त में साथ ॾींदा आया, सभ खां पहिरियां उन्हनि खे शिकार कंदो आहे। हिकिड़े ॼट माण्हू वटि ओचिते पैसो अची वियो, काफ़ी सारो पैसो अची वियो, उन सॼी दुनिया खां किनारा कशी करणु शुरू कई त पाण जहिड़ो न कंहिंखे सम्झे पियो, न दुनिया में जेका बि शइ ख़रीद कंदो हुयो। ऐं मां सभु शइ क़ीमती ख़रीद कंदो आहियां ॿाहिरि मुल्कनि मां, ऐं सभु इम्पोर्टेड शयूं ख़रीद कंदो आहियां। खणी घर जे हेठां जेके शयूं हूंदियूं आहिनि उतां ई खणी ख़रीद करे उहो चवंदो त मूं जहिड़ो त कोई कोन्हे। हिकिड़े माण्हू वटि ॾाढो पैसो अची वियो, उन हिकिड़ो हीरो खणी पंहिंजे हथ ते रखी उनखे ॾिसे पियो ऐं दिलि में ॾाढो ख़ुशि पियो थिए त हिननि सभिनी माण्हुनि खां मां मुख़्तलिफ़ आहियां, मूं वटि दौलत आहे ऐं मां तमामु घणो मूं वटि क़ीमती हीरो आहे। ख़ुशि पियो थिए। ओचिते हिकिड़ो कूओ आयो जेको वॾी स्पीड सां आयो, हिन जे हथ ते रखियल हीरे खे वात में विझी जंप ॾेई हिन जे कमरे में अंदरि हलियो वियो। हीउ ॾाढो परेशान थी वियो। हिन सोचियो त हीउ त क़ीमती हीरो खणी वियो जो अंदरि, त उते हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो ॿेड़णो हुयो, सोराख़ हुयो, उन में अंदरि हलियो वियो। हिन कूए पकड़ण जे लाइ हिकिड़े माहिर माण्हूअ सां राब्तो कयो, उनखे ॿुधाईं त मुंहिंजो क़ीमती हीरो हिकिड़ो कूओ ॻीते वियो आहे, इहो हाणे पकड़णो आहे। उहो माण्हू आयो हिन जे घर कमरे में, जॾहिं कमरो खोले ॾिठऊं त 1000 खां मथे कूआ हुया। अची मथो पकिड़े वेही रहियो त न 1000 जे विच में हाणे उन कूए खे कीअं असां सुञाणूं? थी सघे थो त ॿेड़ण में अञा ॿिया बि हुजनि। जेको माण्हू शिकारी हुयो, जंहिंखे कूए खे पकड़ण लाइ जेको वठी आयो, त उहो ग़ौर करे कमरे में बीही सभिनी मां चिताए उन्हनि जूं सभिनी जूं हरकतूं, उन सभिनी जो उथण वेहण ॾिसी उन हिकिड़े कूए खे हिन धकु हणी मारे विधो। मालिक खे चयईं त हीरो तुंहिंजे हिन जे पेट में आहे, पंहिंजो हीरो वसूल कर। मालिक जेको त ॾाढो परेशान थी वियो। उन चयो त तोखे ख़बर कीअं पई त हिन सॼे 1000-1500 कूअनि जे विच में त इहो ई कूओ जेको मुंहिंजो हीरो खणी वियो आहे? उन चयो त सिंपल ॻाल्हि आहे, तो वटि दौलत अची वियो, तो वटि पैसो अची वियो त तूं सभिनी खां पाण खे क़ीमती सम्झणु लॻे। तूं ॼाणूकार ऐं होशियारु माण्हुनि खां किनारा कशी करे वएं। इन जे करे त तो वटि दौलत अची वियो त तूं सभिनी खां पाण खे बहितर सम्झणु लॻे। तजुर्बा अञा बि माण्हुनि वटि आहिनि, तुंहिंजे मुख़लिसनि माण्हुनि वटि आहिनि ऐं तुंहिंजे रिश्तेदारनि वटि आहिनि, छो जो तोखे तजुर्बा ऐं आइडियाज़ उहे कोन था ॾियनि, इन जे करे ऐं तूं उन्हनि खे भाएं कोन। ॿुधायो त कमीने शख़्स वटि जॾहिं बि पैसो अची वेंदो आहे त उनजी औकात न बदिलबी आहे, उहो बेनिकाब थींदो आहे। दोस्तो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त जॾहिं बि तव्हां सम्झो त तव्हांजे कंहिं बि इर्द गिर्द अहिड़नि माण्हुनि वटि पैसो अची वियो त तव्हां उन्हनि खां पनाह घुरो। छो जो जाहिल ऐं ॼट वटि अगरि पैसो अची वियो त सम्झो त उहे सभिनी खां पहिरियां पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे रिश्तेदारनि खे, पंहिंजे माइटनि खे शिकार कंदो। उनजो चहिरो जेको असुलु चहिरो आहे उहो तव्हांजे अॻियां पंहिंजो ज़ाहिर करण जी कोशिशि कंदो। इहो अलाह जो फ़ैसिलो आहे। अगरि पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अलाह निगहबान।